वासुदेव। ॾिसो भाई, ब्रह्मा जी जेकी परीक्षा वरती धरती के हिसाब से 1 साल गुजरियो, ठीक है, लेकिन ब्रह्मा जी के हिसाब से तो पल भर गुजरियो। तव्हांखे ख़बर है स्वर्ग जो जेको समय आ कि असांजा 6 महीना गुजरन तो स्वर्ग की केवल 1 रात थींदी आहे जेके दक्षिणायन चइबो आहे। वरी 6 महीना असांजा गुजरन तो 1 ॾींहुं स्वर्ग जो जेके उत्तरायण चइबो आहे। 14 जनवरी को संक्रांत को उत्तरायण थींदो आहे। ब्रह्मा जी जो ख़बर तो 1 ॾींहुं घणे समय जो थींदो आहे। चओ हरि राम। ब्रह्मा जी जो ध्यान ॾेई ॿुधो भाई। कलयुग जी उम्र आ 4,32,000 साल। ध्यान ॾेई ॿुधजो। हिकु हिकु गुनो हर युग में वधंदी वेंदी आहे। तो द्वापर जी घणी थी 8,64,000। वरी हिकु गुनो वधायो त्रेता युग जी 3 गुना घणी थी 12,96,000। वरी सतयुग जी 4 गुना कयो 4,32,000 जा तो घणा थिया भाई 17 लख ऐं घणा शायद 28,000 थींदा न। चओ जय श्री कृष्ण। ए चैनी युगन के जोड़ियो। श्री कृष्ण गोविंद। मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तो 43,20,000 थींदा चैनी युगन की संख्या। 43,20,000 इनके चवा एक चतुर्युगी। 4 युगन जो असां टोटल कयोसीं तो 4 युग मिलाए एक चतुर्युगी छा थी। चओ न एक चतुर्युगी यानी 43,20,000 साल असांजे धरती जा। एड़ी 1,000 चतुर्युगी जॾहिं थींदी आहे त ब्रह्मा जी जो 1 ॾींहुं थींदो आहे। 43 अरब ऐं 20 करोड़ 1,000 चतुर्युगी जो समय आहे। घणो 43 अरब 20 करोड़। इहो ब्रह्मा जी जो 1 ॾींहुं अथव। ऐं ओतिरी ब्रह्मा जी 1 रात हूंदी आहे। ऐं उन उम्र में भी ध्यान जो ब्रह्मा जी जा 50 साल हिन महिल गुजरी चुका आहिनि। हिन महिल 51 रनिंग तो हले पियो ब्रह्मा जी जी उम्र जो। ऐं असां था चऊं त अरे जीवन लंबो आहे ॾाढो, बुढ़ापे में भक्ति कंदासीं। ओहो पानी केरा बुध बुधा अस मानस की जात देखत ही छुप जाएगा जो तारा प्रभात। 5 मिनट नथा लगन माण्हूअ खे लीन थी वञण में। हलंदे हलंदे किरी पियो, अटेक अची वियो। खाईंदे खाईंदे अटेक आयो। क्रिकेट खेॾंदे अटेक आयो। कुश्ती कंदे अटेक आयो। नोट ॻणींदे अटेक आयो। तव्हां ॾिसो था न अॼुकल्ह वीडियो। पर धन आहे उहा माता जंहिंखे बांके बिहारीअ जे मंदिर में अटेक आयो, भॻवान जे धाम हली वई। धन आहे उहा माता, हिकिड़ी कथा थी त उन कथा में उनखे अटेक आयो। कथा जे ॿुधंदे ॿुधंदे भॻवान जे गोलोक धाम हली वई। बुढ़ापे जो इंतजार न कयो भाई। कथा कीर्तन भक्ति सुभाणे ते न छॾियो। उहो अॼु जो खरो सौदो अथव। हानि लाभ जीवन मरण जस अपजस विधि हाथ। जेतिरो लिखियल आहे उहो मिलंदव। भगवान रामायण जा वचन। राम जी ते भरोसो कयो। तव्हांजो रुपयो बि न वेंदो भाई, रुपयो बि न वेंदो, कस न लॻंदो, गारंटी आहे। भगवान जे सत्संग कथा कीर्तन भक्तिअ खां दूर न थियो। जे सत्संग कयो, कथा ॿुधी, भगवान उन जा रूप ठाहे करे नाई ठही करे उन जी सेवा था कनि, किसान ठही करे उन जी सेवा था कनि। भगवान छा नथा कनि। तू मेरे नाम में मैं तेरे काम में, ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यम। तू मुंहिंजी जीअं भक्ति कंदे मां बि तुंहिंजी तीअं भक्ति कंदुमि। भगवान चवनि था जीअं तू मूंखे यादि कंदे मां बि तोखे तीअं यादि कंदुमि। भक्तिअ में छा खपे? विश्वास ई त खपे। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। संत चवंदा आहिनि भगवान अहिड़ी लीला कई कि ब्रह्मलोक जॾहिं ब्रह्मा जी वापसि विया त अंदरि ब्रह्मा जी ठही करे भगवान अची विया। ऐं पंहिंजे पहरेदारनि खे चई छॾियऊं नकली ब्रह्मा घुमियो तो ख़बरदार अंदरि न अचणु ॾिजो। हाणे असली ब्रह्मा आया त पहरेदारनि अरे चलो यहाँ से कहाँ जा रहे हो? ब्रह्मा जी चवनि था ना मुराद छो ॾिया, तोखे शर्म न आहे? मां तव्हांजो मालिक पितामह लोकपाल ब्रह्मा जी। ओए डुप्लीकेट नो अलाउ। वञो था जा सिधो अंदरि करायूं तव्हांखे। असांजा स्वामी अंदरि वेठा आहिनि। अंदरि वेठा आहिनि। हा उन्हनि चई छॾियो आहे कि नकली ब्रह्मा घुमे थो। हाणे सम्झी आ उते भी करे प्रार्थना क्यों भगवान के चरणन में
भगवान वरी भी उन्हनि खे ब्रह्मलोक में वापसि मोकिलियो। या भागवत जे अलावा